सदर आसिफ अली ज़रदारी पारां ईद उल फितर जे मौक़े ते क़ैदियुनि जी सज़ाउनि में घटिताई जो ऐलान। सदर क़ैदियुनि जी सज़ाउनि में 90 ॾींहनि जी घटिताई जी मंज़ूरी ॾेई छॾी। क़त्ल, जासूसी ऐं रियासत मुख़ालिफ़ सरगर्मियुनि में क़ैद जवाबदारनि जी सज़ाउनि में घटिताई न थींदी। सिंध हाई कोर्ट सूबे के अवाम के पीअण जो साफ़ पानी फराहम करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच पारां दादू ज़िले में पानी की फराहमी न थियण ते कावड़ जो इज़हार। चीफ सेक्रेटरी का रिपोर्ट तलब। अदालत चीफ सेक्रेटरी सिंध के हुकुम ॾिनो त जिन खातन जा सेक्रेटरीज़ या अमलदार गैर ज़िम्मेवारी कनि त उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। चीफ सेक्रेटरी जो चवणु आहे त सूबे के अवाम के पीअण जे साफ़ पाणीअ लाइ 150 अरब ख़र्च थींदा। जस्टिस शौकत अज़ीज़ सिद्दीकी की बरतरफ़ी बारो नोटिफिकेशन कलदम करार। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा की सरबराही में सुप्रीम कोर्ट की 5 रुकनी लॉजर बेंच महफूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। जस्टिस शौकत अज़ीज़ सिद्दीकी के रिटायर्ड जज तौर समूरियूं सहूलियतूं ॾियण जो हुकुम। अदालत फ़ैसिले में चयो आहे त रिटायरमेंट जे ॼमार पूरी थियण करे उहिदे ते बहाल नथो करे सघिजे। केस में देर थियण सबबि जस्टिस शौकत सिद्दीकी जी ॼमार 62 साल पूरी थी वई। जस्टिस शौकत सिद्दीकी के हाणे रिटायर्ड जज तस्लीम कयो वेंदो। पेट्रोल ते लेवी 60 रुपया करियो ऐं पेट्रोल ते ख़त्म कयल 18% GST भी बहाल करियो। IMF की हुकूमत के तजवीज़। आलमी मालियाती फंड जो चवणु आहे त मक़ामी तौर ते तैयार कयल सिगरेट ते वफ़ाक़ी एक्साइज़ ड्यूटी जो हिक ई शरह लागू कई वञे। माहौल के गदिलो कंदड़ मशीनरी ते पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी लॻाइण जी भी तजवीज़। PTI बानी शाह महमूद कुरैशी जा प्रोडक्शन मंजूर। इस्लामाबाद की अदालत ॿिन्ही खे 10 अप्रैल ते पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट जे जुडिशियल मैजिस्ट्रेट पार्लियामेंट हमले केस की ॿुधणी कई। अदालत PTI बानी के अदालती कमरे में पेश करण जो हुकुम ॾे। वकील नईम पंजोथा जी इस्तदा। अदालत दरख़्वास्त मंजूर कंदे PTI बानी ऐं शाह महमूद कुरैशी जा प्रोडक्शन ऑर्डर मंजूर करे छॾिया। DI खान में सिक्योरिटी फोर्सेस के काफ़िले ते आपघाती हमलो 2 जवान शहीद थी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस के काफ़िले भरिसां हिक दहशतगर्द पाण खे धमाके सां उड़ाए छॾियो। आपघाती हमले में नायब सूबेदार यासिर शकीर ऐं सिपाही ताहिर नवीद शहीद थी विया। ISPR जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दी जी लानत ख़त्म करण लाइ पुरज़म आहे। असांजे बहादुर सिपाहियुनि जूं अहिड़ियूं कुर्बानियूं असांजे इरादनि खे वधीक सघारो कनि थियूं। बुज़दिलाणे हमले जी ज़िम्मेवारनि खे किफ़रे किरदार ताईं पहुचायो वेंदो। सिंध के वडे वज़ीर आबियानी जग ते नज़रसानी लाइपाशी खाते के सूबाई वज़ीर का सिफारिशूं तलब करे वरतियूं। वडे वज़ीर मादली शाह की सदारत हेठि इजलास थियो। जल जे पानी के इस्तेमाल करण बाबत कानून जोड़ण जो फैसलो। रिथा लाइ लीगल फ्रेमवर्क जोड़ण ख़ातिर कंसल्टेंट हायर कयो वेंदो। मादली शाह सराद खाते का कारपोरेट फार्मिंग मुतारिफ़ कराइण लाइ तजवीज़ूं करे वरतियूं। वडे वज़ीर जो चवणु आहे त चाहे थो त ज़रई शोबे में दोस्त मुल्कनि जी टेक्नोलॉजी मां फ़ाइदो खणी तरक़ी ॾियारी वञे। जेसी ताईं फसल की पैदावार में वाध न थींदी तेसी ताईं हारी मज़बूत न थींदो ऐं नई मईशत मुस्तहकम थींदी।